जे रहबर आज़म साईं जी अमशद अवां समूरनि साथियुनि खे ख़बर आहे त असांजी सिंधियन नेशनल कांग्रेस तंजीम जी शागिर्द विंग सिंधियन नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र लतीफ़ जो पारखू अमन जो पयाम्बर रहबर सिंह साईं जी अमशद जे नज़रे जो प्रचारक असांजो बहादुर साथी गनीअमान चांडियो जेको गुज़िरियल 2 महीननि खां हिकिड़े ट्रामा मां गुज़रे पियो। संदसि 2 प्रीमेच्योर न्याणियुनि जो जुड़वा न्याणियुनि जो जेको बर्थ थियो उन जे करे हू मुसलसिल 2 महीननि खां कराची जी मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में दरबदरी जूं ठोकरूं खाए पियो, छो त हैदराबाद जहिड़े वॾे शहर में बि इनक्यूबेटर जी सहूलियत न आहे ऐं उते हिननि खे अस्पतालुनि में जवाब मिलियो, जंहिंजे करे हू मजबूरीअ में हिते प्राइवेट अस्पतालुनि में ऐं सरकारी अस्पतालुनि में पंहिंजी न्याणियुनि जो इलाज कराए पियो। पर 28 अक्टूबर 2025 ते जॾहिं हू पंहिंजी हिकिड़ी न्याणी खे जॾहिं हुनखे डिस्चार्ज कयो वियो ऐं ॿी न्याणी जी अञा कंडीशन सही न हुई उनखे ॾिसणु आयो, छो त गनीअमान तव्हांखे ख़बर हूंदी त इन दौरान डेंगी में मुब्तला हो, संदसि तबियत तमामु सीरियस हुई, पर उन तबियत कुझु बहितर थियण खां पोइ पंहिंजी न्याणी खे ॾिसणु आयो त ईअं ॾिठे जो पहिरियों दफ़ो हिन रियासत उहो अमल कयो आहे जेको अमल आउं सम्झां थो त इसराइल ऐं दुनिया जा उहे दहशतगर्द मुल्क बि न कंदा त कंहिं अस्पताल में जंग जी हालतुनि में कंहिं कैदीअ खे कंहिं सियासी अॻुवाण खे खंबे गुम कजे या उन्हनि ते हमिलो कजे। ॿियो दुनिया में किथे बि मिसाल नथो मिले जंग जी हालतुनि में बि अस्पतालुनि जे अंदरि हमिलो न कयो वेंदो आहे, न ई उतां जे ज़ख़्मियुनि खे जेको आहे गिरफ़्तार करण जो इख़्तियार हूंदो आहे। इन ते सॼी आलमी दुनिया ऐं इंसानी हक़नि जा कानून आहिनि, पर ही हितां जा जेके रखवाला आहिनि, हितां जूं नाम निहाद एजेंसियूं आहिनि, रेंजर्स आहे या इदारा आहिनि, उहे न दुनिया जे कानून खे तस्लीम कनि था न हिन रियासत जे आइन खे तस्लीम कनि था। जॾहिं हिन रियासत जे आइन में आर्टिकल 10 में वाज़े लिखियलु आहे त जेकॾहिं को बि माण्हू कंहिं बि इलीगल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे त उनखे 24 कलाक जे आॾो अंदरि मजिस्ट्रेट जे आॾो पेश करणो हूंदो आहे, पर ही समूरनि कानूननि जूं धॼियूं उॾाईंदा रहिया आहिनि ऐं आइन खे पाणी किचिरे जी टोकरीनि जे हवाले कंदा रहिया आहिनि। सो ॾींहं ॾिठे जो दहशतगर्दनि वांगुरु न्याणियुनि जा हुनजी घरवारी हुनजी भेण जा रवाल आहे उन्हनि खे लतूं हणी उनजी तज़लील करे मासूम न्याणियुनि जे साम्हूं हुनखे तशदुद करे हुनजे भाइर खे हुनजी भेणीअ खे तशदुद करे हुनजे साम्हूं खंबे खणी विया ऐं हुनजे ख़िलाफ़ मुसलसिल सिंधियन नेशनल कांग्रेस ऐं संदसि फैमिली सरापा एहतजाज आहे। 5 ॾींहंनि खां हीअ कराची जेको सिंध जी दिलि आहे उते कैंप क़ाइमु आहे ऐं पंजाब ईंदड़ समूरा रस्ता बंदि कया विया सुपर हाईवे ते फैमिली जे तरफ़ां ऐं उन खां पोइ गॾियल तौर ते तंज़ीम बि उन में शामिलु थी धरणो हयो वियो। उन धरणे में रियासत इहो तस्लीम कयो SSP जेको हुनजो नुमाइंदो आहे उहो मोकिले त गनीअमान असां वटि आहे ऐं मूंखे 36 कलाकनि जी मोहलत ॾियो, मुंहिंजूं ॻाल्हियूं हलनि पियूं, 36 कलाकनि जे अंदरि असां गनीअमान तव्हांजे हवाले कंदासीं। असां फैमिली खे मान ॾींदे हुननि जे फ़ैसिले खे लपेट करे सॼी सिंध में जेके रोड बंदि हुआ पंजाब जा उहे खोलिया, पर हीअ मरकज़ी कैंप असांजी क़ाइमु रही छो जो असांखे ख़बर हुई त रियासत हीअ रुॻो डाज में गिले रेकेट खेॾंदी आहे, उन ते असां ते एतमाद न आहे। उन करे जेसि ताईं असांजो दोस्त आज़ादु न थींदो तेसि ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी, पर असां उन रियासत जे उन घुर 36 कलाकनि जी जेको आहे मोहलत उनखे फैमिली जे चवण ते असां उहो वक़्ती तौर ते रोड बंदि करण वारो फ़ैसिलो वापसि वरितो, पर हीअ एहतजाजी कैंप जारी रही। 36 कलाकनि खे हिन वक़्तु 48 कलाकनि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, पर गनीअमान चांडियो खे अञा ताईं ज़ाहिर न थियो आहे। इन मां इहो वाज़े थियो त रियासत पंहिंजे कयल फ़ैसिलनि ते बि नथी बीहे, उन करे हाणे रियासत जे इदारनि सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं ऐं असां सिंध नेशनल कांग्रेस जी मरकज़ी क़यादत गॾियल तौर ते फ़ैसिलो करे चुकी आहे। असांजे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहम्मद आज़ाद पंहिंजे मरकज़ी पेज तां बयानु जारी करे चुको आहे त गनीअमान जी आज़ादी लाइ असां अॼु शाम 5 वॻे हैदराबाद वाधूआ रोड ते सुपर हाईवे पंजाब ईंदड़ रस्ते खे बंदि करे समूरी सिंध खे अपील था करियूं त पंजाब ईंदड़ जेके बि रस्ता आहिनि उहो नेशनल हाईवे आहे, इंडस हाईवे आहे, उहो बंदि कयो वञे ऐं उहो एसि ताईं बंदि थींदो जेसि ताईं गनीअमान समेत क़ौमी कारकुन जेके असांजा आहिनि उहे आज़ादु न थींदा तेसि ताईं उहे रोड रस्ता बंदि रहंदा। असां फैमिली सां गॾिजी ही प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए तव्हां दोस्तनि खे हिन प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए इतलाह था ॾियूं त
सिंध नेशनल कांग्रेस पारां मरकज़ी धरणो हैदराबाद वाधूआ वटि 5 वॻे लॻंदो ऐं उनजी हिमायत में सिंध नेशनल कांग्रेस तंज़ीम पारां सॼी सिंध जे अंदरि जिथे बि असांजी यूनिट ऐं ज़िला आहिनि उन्हनि खे पाबंद था कयूं त सॼे सिंध में पंजाब ईंदड़ जेके रस्ता आहिनि सुपर हाईवे नेशनल हाईवे इंडस हाईवे उहो तव्हां बंदि करे वेही रहो जेसीं ताईं गनी अमान असांजे हथ में नथा ॾिनो वञे तेसीं ताईं असांजो धरणो क़ाइमु रहंदो भले सरदार खान जो पीउ अचे या वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ अचे असां उन्हनि जी ॻाल्हियुनि खे तस्लीम न कंदासीं असांजो इहो मुतालबो हींअर वाज़े चिटो आहे जेसिताईं गनी अमान आज़ादु नथो कयो वञे तेसिताईं उहे रोड रस्ता न खुलंदा पोइ भले असांखे सॼियूं गोलियूं हणनि असांजे मथां टैंकूं चाढ़े छॾनि असांजो इहो फ़ैसिलो अटल आहे अन्यथा असां न हटंदासीं जेसीं ताईं गनी अमान खे आज़ादु नथो कयो वञे ऐं असांखे इहो ॿुधणु वाज़े कयूं था त हिन फ़ैसिले में असां सां गॾु फैमिली बि गॾु आहे ऐं अदी सिंधू अमान खे जेका गनी अमान जी भेण आहे ऐं हिन जदोजहद जो असांजो हिसो आहे पहिरें ॾींहं खां वठी हिन ट्रामा खे फील कयो छो जो हिनजे हथनि मां हुनजे भाउ खे खंभियो वियो जहिड़ी रीति हू हुनजी शाहिद आहे उनखे गुज़ारिश कंदुसि त पाण मोक़ करे ऐं गॾोगॾु हिकिड़ी अपील ऐं सिंध जी कॉन्फ्रेंस जमायतुनि खे सियासी तंज़ीमुनि खे इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे ऐं वकीलनि खे कंदुसि त हीउ जेको धरणो असां सुपर हाईवे ते ऐं पंजाब ईंदड़ रस्तनि ते कयो ऐलान कयो आहे उन में असांखे अवां दोस्तनि जो साथ जी ज़रूरत आहे हिमायत सां गॾोगॾु मदद जी ज़रूरत आहे त हुन में भरपूर तव्हां शिरकत कयो हिन एहतजाज खे हिन धरणे खे कामयाबु कयो त जीअं असां पंहिंजा प्यारा जेके आहिनि उहे बाक़ाइदा करे सघूं आलमी लेवल पे जिन जिन गनी जी आज़ादी जे लाइ सलामती वारी आज़ादी जे लाइ आवाज़ उथारियो आहे यकीनन उहे रियासत जे हिन ख़ुदि अमल ऐं जिबर ऐं ॾाढ ऐं नाइंसाफ़ी वारे अमल खां वाक़ुफ़ आहिनि 28 तारीख़ ते तक़रीबन 4 खां 5 वॻे जे टाइम दौरान गनी खे अल मेमूना हॉस्पिटल पंहिंजे नंढड़नि जे अॻियां खंभे गुम कयो वियो जंहिंजी अखियुनि ॾिठी गवाह मां आहियां उन खां अलावा मुसलसिल असांजी जेका तंज़ीम पारां ऐलानियल जेका कैंप आहे प्रेस तरफ़ ते जारी रही पोइ फैमिली जे तरफ़ां जामशोरो इंडस हाईवे ब्लॉक कयो वियो जंहिंमें हिन कानून जा जेके इदारा आहिनि SHO आहे इंस्पेक्टर आहे या SSP जे थ्रू कुझु नुमाइंदा आया ॻाल्हियुनि जे लाइ उन्हनि 12 कलाकनि जो टाइम पीरियड घुरो छो त असीं चाहियूं पिया त असांजे क़ौमी कारकुन असांजे पुरअमन सियासी कारकुन ऐं पंहिंजे वतन सां मोहबत कंदा गनी अमान जी जेका आज़ादी आहे ऐं जेका सलामती आहे उहा मुमकिन थी सघे हिन ॻाल्हि खे मद्देनज़र रखंदे असांजी फैमिली 12 कलाकनि जे अल्टीमेटम ते राज़ी थी हुई पर हमेशह वांगुरु वेसाघातीअ जो मुज़ाहिरो कंदे क़ानूनी इदारनि कयो ईअं जो पंहिंजी ज़ुबान खे पाणी कोन ॾिनो ऐं फैमिली जे पारां वाधूवा हैदराबाद में वेही करे रोड ब्लॉक कयो वियो जेको मुसलसिल 1.5 ॾींहं ताईं जारी हुयो ऐं मुख़्तलिफ़ माण्हू ईंदा रहिया उहे इत्मिनान ॾियाराईंदा रहिया त तव्हां रोड ख़ाली कयो तव्हांजो छोकिरो सलामत आहे ऐं उहो बाइज़त वरी थी वियो पर फैमिली जो ज़िद हुयो त इहो 12 कलाकनि जो अल्टीमेटम अॻु में बि ॾिनो वियो आहे ऐं हींअर बि कंहिं क़िस्म जो को अल्टीमेटम ॾिनो थो वञे त असां हुन ते यकीन कोन कंदासीं पर बहरहाल सभिनि साथियुनि ऐं फैमिली जे सलाह मशवरे सां गॾु ईअं थियो जो 36 कलाकनि वारो अल्टीमेटम अॼु सुबुह जो तक़रीबन 4 खां 5 वॻे ताईं उहो अल्टीमेटम पूरो थियो ऐं थियो इहो त हमेशह वांगुरु उहो SSP हुजे रियासती इदारा हुजनि या हिन मुल्क जी गवर्नमेंट हुजे उन में वेठल जेके नुमाइंदा हुजनि उन्हनि वांगुरु ऐं हमेशह वांगुरु उन्हनि पंहिंजी ज़ुबान खे पाणी न ॾिनो ऐं वरी नए सिर हिकिड़ी ॻाल्हि कई वई त अञा इंतज़ारु करियो अञा सब्र करियो तव्हां कंहिं बि क़िस्म जो को बि रद्द अमल न ॾियो असांजो चवणु फ़क़ति इहो आहे त जॾहिं पहिरीं असां तव्हांखे मञियोसीं 12 कलाकनि जो अल्टीमेटम असीं उन ते बि हलियासीं 36 कलाकनि जो अल्टीमेटम जेको अॼु सुबुह जो पूरो थियो उन ते बि असां हलियासीं पर हमेशह वांगुरु तव्हां वेसाघाती कई तव्हां पंहिंजी ज़ुबान खे पाणी न ॾिनो तव्हां पंहिंजी ज़ुबान खे पूरा न लथा सो फैमिली जे पारां जेको तंज़ीम ऐलान कयो आहे अॼु वाधूवा रोड ब्लॉक करण जो
बहैसियत फैमिली मेंबर ऐं बहैसियत गनी अमान चांडियो जी भेण हुजण जे नाते ऐं मुंहिंजी जेका पूरी फैमिली आहे असीं तंज़ीम जे सॾ खे लबेक पिया चयूं ऐं असांजो पंहिंजो इहो ऐलान हुयो त अगरि 36 कलाकनि ताईं अल्टीमेटम पूरो थी थो वञे ऐं गनी जी बाज़ियाबी जेका आहे उहा बहाल नथी कई वञे या मुमकिन नथी कई वञे त असां उन अल्टीमेटम जो टाइम पीरियड ख़तमु थियण खां पोइ असीं वरी पंहिंजे एहतिजाजनि जा ऐं धरणनि जा ऐं रैलियुनि जा सिलसिला जेके आहिनि उहे मुकमल तौर ते वधाईंदासीं। सो आहे हाणे ईअं त अॼु 5 वॻे धारा जेको तंज़ीम जे पारां वाधूवा रोड ब्लॉक कयो पियो वञे उन में मुकमल तौर ते फैमिली एगई आहे ऐं गनी जी बासलामत बाज़ियाबी ताईं उहो धरणो जेको आहे जारी रहंदो। असां कंहिं बि नुमाइंदे जी कंहिं बि कानून नाफ़िज़ कंदड़ इदारे जी कंहिं बि ॻाल्हि में कोन ईंदासीं। हाणे आहे इएं हाणे कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे हिन मुल्क जी स्टेट खे या उन्हनि दहशतगर्दनि खे जिन ॾींहुं ॾिठे जो मुंहिंजे भाउ खे हिकिड़ी हॉस्पिटल मां खणी खंबे गुम करे छॾियो उन्हनि इदारनि खे मां अलल ऐलान पई चवां त मूंखे ख़बर आहे मूंखे पक आहे समूरी दुनिया सां गॾु समूरी सिंध खे इहा ख़बर आहे त मुंहिंजो भाउ बेक़सूर आहे हू कंहिं बि अहिड़ी एक्टिविटी में इन्वॉल्व न आहे जंहिं एक्टिविटी में अवां हुनखे दहशतगर्द बणाए दहशतगर्द करार ॾेई करे ॾींहुं ॾिठे जो जिबरी तौर ते खंबे गुम करे छॾियो। असीं उन अमल जे ख़िलाफ़ उन ख़ुदि अमल जे ख़िलाफ़ तेसिताईं सरापा एहतिजाज रहंदासीं। कंहिं बि अल्टीमेटम में कंहिं बि हरास में कंहिं बि ख़ौफ़ में कोन ईंदासीं। हा अगरि हीअ रियासत सम्झे पई ऐं उहे दहशतगर्द जिन मुंहिंजे मासूम भाउ खे खणी खंबे गुम हिकु फ़क़ीर मंशबा जेको हथियार बजाए इल्म जी ॻाल्हि करे पियो जेको तलवार बजाए कलम जी ॻाल्हि करे पियो उनखे अहिड़े जारहाना अंदाज़ सां खंबे गुम करे छॾियो आहे। उन्हनि इदारनि खे उन्हनि दहशतगर्दनि खे मां क्लियर चवां थी त मुंहिंजो भाउ बेक़सूर आहे ऐं मां सम्झां थी त हाणे असांजी इहा डिमांड बि ख़तमु थी चुकी आहे त अगरि असांजे भाउ ते कंहिं क़िस्म जो को एलिगेशन आहे त हुनखे कोर्टनि में पेश कयो। गनी ते कंहिं बि क़िस्म जो को बि एलिगेशन कोन्हे को। समूरी दुनिया समूरी सिंध असीं समूरा फैमिली मेंबर पंहिंजे भाउ जी साख सिंध जे अॻियां ऐं सिंधी क़ौम जे अॻियां ॾेई चुका आहियूं त हू पुरअमन सियासी कारकुन आहे जेको कलम ते यकीन रखे थो जेको किताब ते यकीन रखे थो जेको सचल ऐं सामीअ ते यकीन रखे थो जेको लतीफ़ जी वाई ऐं रिसाले ते यकीन रखे पियो। हुन जे लाइ ज़ालिम सां गॾु बीहण जेको आहे उहा ई बहितरीन ऐं सच वारी वाट आहे। असीं सम्झूं पिया त हुनजो अहिड़े जारहाने अंदाज़ ऐं जिबरी तौर अंदाज़ में खंबे गुम करणु हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंजी जेतिरी बि निदा कजे घटि आहे। आख़िर में समूरी सिंध जेका मुसलसिल मूंसां गॾु बीठी कराची हुजे हैदराबाद हुजे ऐं सिंध जा जेके बि ॿिया नंढा वॾा शहर आहिनि मां उन्हनि सभिनि जी शुक्रगुज़ार आहियां। ऐं हा जिन जो बि माण्हू वेंदो आहे पोइ उहे चाहे सियासी माण्हू हुजनि या उहे माण्हू न्यूट्रल हुजनि अगरि कंहिंजे बि फैमिली जो को फ़र्दु वञे थो त यकीनन उहा इहो चाहींदी आहे त असांजे माण्हूअ जी बासलामती बाज़ियाबी थिए। पोइ उनजे लाइ डेलीगेशन्स थींदियूं आहिनि। सिंध जे अंदरि जेका मुख़्तलिफ़ वावेला हले पई त बाबा धरणो ख़तमु न करणु घुरिजे हा। असीं यकीनन चाहियूं पिया त गनी जी बाइज़त बरी थिए ऐं बाइज़त सलामती थिए। उनजे लाइ अल्टीमेटम बि वरितोसीं हिकिड़े ॾींहं जो अल्टीमेटम वरितोसीं ॿिए ॾींहं जो अल्टीमेटम वरितोसीं जेको अल्टीमेटम पूरो न थियण खां पोइ असीं अॼु वाज़े चऊं पिया त हाणे असां हुननि खां अल्टीमेटम कोन वठंदासीं। हाणे असीं अल्टीमेटम ॾियूं पिया त गनी बाशऊर नौजवान आहे हुनखे बाइज़त बरी कयो वञे जीअं हुनखे असांजे हथनि मां खंबे कंहिं पखी पखण वांगुरु खंबे गुम कयो वियो आहे। असांजे महफ़ूज़ हथनि में हुनखे ॾिनो वञे। यकीनन तव्हां ॼाणे चुका हूंदो त गनी दहशतगर्द न आहे। गनी पुरअमन सियासी कारकुन आहे जेको पंहिंजी मोहबत ते पंहिंजी मज़लूम माण्हुनि जी मोहबत ते यकीन रखे पियो। उनखां अलावा असीं आज़ा रियाज़ चांडियो जी पार्टी जा ऐं संदसि मौक़िफ़ जेको आहे उनजो एतिराम करियूं पिया ऐं मां थोराइती आहियां त हुननि जेको आचर जे लाइ हुननि अनाउंस कयो हुयो त धरणा जेके आहिनि मुख़्तलिफ़ उहे आचर जे ॾींहुं लॻाया वेंदा छो त फैमिली खे ॾिनल अल्टीमेटम जेको आहे उहो पूरो थी चुको आहे। सिंध में रहंदड़ जेके बि आम माण्हू
हुजनि या सियासी समाजी तंज़ीम हुजनि उन्हनि खे मां इहा अपील थी कयां, इहा गुज़ारिश थी कयां त रियाज़ चांडिया जी पार्टी सां गॾु अदा रियाज़ सां गॾु समूरी सियासी तंज़ीमुनि खे अपील थी कयां त महिरबानी करे अॼु जेको अल्टीमेटम पूरो थियण खां पोइ ॾिनल टाइम पीरियड आहे धरणे जो वादो वाह ते उन में शरीक थियनि ऐं असांजा हॾ ॾोखी थियनि, गनी सां गॾु बीहनि, समूरी सिंध सां गॾु बीहनि ऐं मज़लूम सां गॾु बीहनि त जीअं असीं हुन जी सलामती जेका आहे उहा मुमकिन ऐं बहाल बणाए सघूं। थोरा मथो थोरा मूं ते मारूड़नि जा मूंखे यकीन आहे त तव्हांजो आवाज़, तव्हांजो साथ, तव्हांजो सहकार गनी जी जेका आज़ादी आहे उनखे मुमकिन बणाईंदो, उनखे बहाल बणाईंदो। जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं आलमी इंसान। मौजूद दोस्तों, जीअं सिंध मुंहिंजे हिन लाइव जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो हुयो त असांजी पार्टी गॾियल फ़ैसिलो कयो ऐं फैमिली बि सां बि राब्तो थियो। उन्हनि बि इहो ई फ़ैसिलो कयो त असांखे जेका रियासत पारां मिलियल टाइम हुयो जंहिंमें SP साहब वाज़े लफ़्ज़नि में चयो त 36 आवर्स जेके मीडिया जे साम्हूं आहिनि, पर उहे 36 कलाक गुज़री विया, पर 48 कलाक थियण वारा आहिनि अॼु शाम 4 बजे ताईं। पर रियासत जेका आहे उहा बिल्कुलु बज़िद आहे। किथे बि असांजे दोस्त साथी गनी अमान खे कंहिं केस में या ईअं ज़ाहिर न कयो आहे। उनजे करे ही लाइव जो मक़सदु हीअ आहे त असांजी गॾियल जेको हिकमत अमली आहे त पीसफुल समूरी सिंध में रोडनि ते धरना हणंदासीं, जंहिंजो टाइम असां तय कयो आहे अॼु शाम 5 वॻे। वकीलनि जी इलेक्शन बि हलंदड़ आहे जिन खे असां अपील कई त असांजो साथ ॾियण जी, उन्हनि बि इहा ई असांखे सजेशन ऐं उन्हनि अर्ज़ु कयो त शाम 5 वॻे इन खे प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो त जीअं असांजो वॾो तइदाद वकीलनि जो बि शरीक थी सघे। त उनजे करे असां सिंध जे वकीलनि खे बि अर्ज़ु था करियूं असांखे हर ज़िले में, हर बार में, हर जॻह ते असांजो साथ ॾियनि। असां को गैर कानूनी डिमांड नथा करियूं, असां कॉन्स्टिट्यूशनल, कानूनी, अख़लाक़ी हिकिड़ी डिमांड आहे जेका हिन रियासत जे किताबनि में लिखियलु आहे त 24 आवर्स में जेको मैजिस्ट्रेट बिफोर द उनखे पेश करिणो आहे। पर ही इलीगल कंफाइनमेंट में अचे थो जो 24 कलाकनि खां वधीक टाइम जेको आहे सो कंहिंखे ज़ाहिर ई न करणु, इहा तमामु सतमज़रफ़ी आहे हिन स्टेट जी। सो हाणे असां जेको तय कयो आहे त शाम 5 वॻे दमादम मस्त कलंदर थींदो। उनजे करे रियासत क्रैकडाउन करण जी सोचींदी, पर उन लाइ दोस्तनि खे इहा हिकमत अमली ठाहिणी आहे त जेकॾहिं वाधू वाह गेट ते पुरमन तरीक़े सां एहतजाज न करणु ॾींदी, पोइ दोस्तनि खे इजाज़त आहे त उहे पंहिंजी हिकमत अमली पाण ठाहींदा, पर पीसफुल रहंदा। रोड बंदि थियणु खपनि, फीथा जाम थी वेंदा ऐं का बि रसद जेका आहे पंजाब जा समूरा नेशनल हाईवे, थोरे प्रोफेशनल हाईवे जेके यूज़ थियनि गाॾियुनि खे टर्न आउट करण लाइ, उहे समूरा बंदि कया वञनि। पोइ उहे जामशोरो खां कहिड़े जेको समूरी जेका वेंदी लाइन उनखे इंडस हाईवे, नेशनल हाईवे, उनखां नंढा वॾा रोड जेके बि आहिनि, ठठो खां जेके बि रोड आहिनि, समूरनि दोस्तनि खे अपील थो करियां त उहे रेडी रहनि। शाम 5 वॻे रियासत खे ख़बर पइजी वञे त असां जेका आहे वाइदो करे किरी वियासीं अख़लाक़ी तरह, छो त अख़लाक़ी तरह इहा जुरियत दिलि चंडे हुजणु खपे जेको पंहिंजे हिन एतिराफ़ करे त 36 कलाक माण्हू न कराए सघण में फैल वियो आहे। पर इहा हिननि में का हिमत न आहे। जेकॾहिं इन बदअख़लाक़ी हुन जेका अख़लाक़ी तरह हुन में जुड़ियल आहे, वरी जेकॾहिं बदअख़लाक़ी कई, उनजा नतीजा तमामु वधीक ख़राबु थींदा। असां समूरी सिंध क़ौम खे अपील था करियूं, केसीं ताईं मिसिंग थींदा, केसीं ताईं मारबा। हाणे वक़्तु अची वियो आहे, उथी बीहनि। उनजे करे 5 वॻे वाधूवा गेट ते समूरी सिंध जे सुञाणधुरनि खे, वकीलनि खे, सहाफ़ियुनि खे, शागिर्दनि खे, आम जेके बि लीडर आहिनि, असां उन मां गॾोगॾु SUP जीअं सिंध क़ौमी महाज़ जेके बि अॻुवान आहिनि, जीअं सिंध महाज़ कल्ह उन्हनि अनाउंस कयो, जीअं सिंध महाज़ रियाज़, उनखे अपील कंदासीं उहा असां सां अचे वेहे ऐं सुभाणे अनाउंस थियण जे धरणे में असां उन सां गॾु आहियूं। ऐं उन में जीअं सिंध क़ौमी महाज़ आरी सर, जीअं सिंध क़ौमी महाज़ शहीद बशीर ख़ान, जीअं सिंध क़ौमी महाज़ सनान बशीर ख़ान, समूरनि खे अपील था करियूं, उन्हनि जे वर्करनि खे अपील था करियूं साथ ॾियनि। उन सां गॾोगॾु जेके बि धोड़ा आहिनि, जीअं सिंध महाज़ रियाज़, जीअं सिंध महाज़ साईं सरवर सहतो, जीअं सिंध महाज़ साईं ख़ालिद जूने जो,
समूरनि खे अपील था करियूं। उन सां गॾु जे सिंध तहरीक सूरह, जे सिंध तहरीक शबीर जमाल, समूरनि खे अपील आहे जिथे जिथे असांजा धरणा लॻनि उहे पंहिंजे कारकुननि खे अपील कनि, उन्हनि जी साथ ॾियनि। ऐं उन सां गॾोगॾु SUP जे साईं ज़ैन शाह खे, साईं रोशन बुरो खे बि अपील आहे उहो असांजा साथ ॾियनि। अखलाक़ी तरह फैमिली जो ॾियनि, असांजे हिन धरणे जो ॾियनि। असां जेको आहे तो असांजो सियासी ऐं जेको फैमिली जो गॾियल धरणो हूंदो जेको तय थियो आहे। असां इहो ई चवंदासीं जेके असांजी पॉलिटिकल पार्टी खे सपोर्ट नथा कनि उहे घटि में घटि फैमिली खे कनि। उन जे करे असां ॿियनि खे बि अपील कंदासीं, जामी चांडो साहिब खे बि अपील कंदासीं। उन सां गॾोगॾु कम्युनिस्ट पार्टी जे दोस्तनि खे, अवामी वर्कर पार्टी जे दोस्तनि खे, समूरनि जेके आहिनि जेके असांजा तबक़ाती जदोजहद कंदड़ तोड़े नेशनलिस्ट मूवमेंट सां जुड़ियल समूरनि खे अपील कंदासीं। ऐं सहाफ़ियुनि जी असांखे वॾे अंग में ज़रूरत पवंदी, उहे जेके बि आहिनि उहे असांखे सपोर्ट कनि शाम 5 वॻे। उन सां गॾोगॾु असां वरी बि इहा डिमांड कंदासीं जेकॾहिं 5 खां अॻु में जेको आहे जेकॾहिं गनीमान जी सेफ रिकवरी या हुनजी बाराबी किथे बि कनि था त असां हिन धरणे खे बल्कि समूरे धरणे खे जेको आहे सो कैंसिल कंदासीं। जेकॾहिं नथा कनि इहो अटल फ़ैसिलो आहे, सेटल माना इहो फ़ैसिलो आहे। 5 वॻे तमामु मस्त कलंदर थींदी, उहा हिन रियासत खे ॿुधाईंदासीं त एतिरा कमज़ोर न आहियूं। भले गोलियूं हलाइनि, ट्रैंकूं चाढ़े छॾीनि, पोइ का बि ॻाल्हि न थींदी, को लॉलीपॉप न थींदो। ऐं वकील दोस्तनि खे बि अपील आहे जिन्हनि असां सां वाइदा कया ऐं ॻाल्हियुनि में हुआ, उन्हनि खे अपील आहे त उहे अख़लाक़ी तरह सां शाम जो बीहनि। खटण वारा तोड़े हारण वारा, या उहे बि जेके SP जे चवण ते आया, जेके SP जे चवण ते न आया ऐं जेके असांजे चवण ते आया, जिन खे असां उहे जेके आया, उन समूरनि खे अपील कंदासीं तो असांजो साथ ॾियनि। ॿार जी असांखे तमामु घणी ज़रूरत रहंदी। ऐं हिकु लॉ नोइंग प्रैक्टिसिंग वकील आहियां ऐं हिकिड़ी पार्टी जो ज़िम्मेदार आहियां। उन जे करे ॿार खे अपील कंदुसि त उहो असांजो साथ ॾिए। ऐं उन सां गॾोगॾु जेके बि असांजा सिविल सोसाइटी जा ऐं असांजा सीनियर रहनुमा, उन्हनि खे बि अपील आहे उहे असांजे हिन धरणे खे अख़लाक़ी तरफ़ सपोर्ट कनि, उन सां गॾोगॾु उनमें शामिल बि थियनि। ऐं ॿियो असां अपील कंदासीं त पंहिंजे दोस्तनि खे तो पंहिंजनि फैमिलियुनि सां, पंहिंजे ॿारनि बच्चनि सां हिन धरणे में शरीक थियनि, जीअं असां हिन खे वधीक सगारो करे सघूं। सुभाणे त आमिर नवाज़ वड़ाए साहिबु उन बि अनाउंस कयो आहे 48 कलाकनि खां पोइ, रियाज़ चांडे साहिब बि कयो आहे। सुभाणे जेको आहे सो सॼी सिंध में असांखे उमेदु आहे इंडस लायर फोरम खे बि अपील था करियूं, यंग लायर फोरम खे बि अपील था करियूं। उन सां गॾोगॾु जेका सिंध एक्शन लायर फोरम उन्हनि खे बि अपील था करियूं। वेंदे सखर खां, घोटकी खां, ओबाड़े खां वठी जेके बि असांजो बार्स आहिनि वेंदे कराची ताईं, उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु करियूं था त हुननि जो अख़लाक़ी तरह असांजो साथ ॾियणु उन्हनि जी जेका ज़िम्मेदारी ठहे थी। छो त असां हिन कॉन्स्टिट्यूशन जेको आहे उहो कॉन्स्टिट्यूशन में हिकु बेसिक फंडामेंटल राइट्स आहिनि, उहे सिर्फ़ु हिन रियासत हिन मुल्क जे कॉन्स्टिट्यूशन में न आहिनि, इहे दुनिया जे पूरे कॉन्स्टिट्यूशन में आहिनि। UN में इहे तय थियल आहिनि जेके इहे फंडामेंटल राइट्स, उन जी वायोलेशन आहे। असां प्रैक्टिस करियूं था त असांखे इहा हूंदो आहे त कानून छा थो चवे, कंहिंखे बि 24 कलाकनि खां वधीक जेको डिटे रखणु बग़ैर कंहिं जवाब जे, इहा लीगल कंफाइनमेंट आहे। सभु लॉ जा जेके शागिर्द आहिनि उहे उनखे बख़ूबी सम्झनि था। सो उन जे करे असां अपील था करियूं त दोस्त जेको आहे सो पंहिंजी ज़िम्मेदारी सम्झनि, असांजो साथ ॾियनि। छा आहे त असां केरु ईअं न सम्झे त कोई इलीगल एक्ट करणु वञूं पिया, पीसफुल प्रोटेस्ट हूंदो ऐं सिंध पुलिस खे उनखे अख़लाक़ी तरह जेको आहे हुननि जी जेका डेडलाइन ख़तम थी चुकी आहे। असांखे उमेदु आहे पीसफुल रहणु ॾींदा, जे न त पोइ हैदराबाद जा जेके जेके रस्ता आहिनि जिथां जिथां हितां दोस्त निकिरनि उन रस्तनि खे मुकमल तौर ते बंदि करे छॾनि ऐं हिनखे सॼे जेकॾहिं रियासत तव्हांखे डिस्टर्ब करण थी चाहे त असां हिनखे डिस्टर्ब करे छॾींदासीं। छो त असां सिर्फ़ु हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं। असांजो मथां 13, 14, 15, 16 ते जेको अनाउंस थियल आहे असांजो धरणो सॉरी मार्च, जेको सिजावल खां फिरंदे बठोरो खां कड़ियो गवर खां खोर खां वेंदे गोलार्ची ताईं हुयो, कारपोरेट फार्मिंग ऐं डेल्टा जी जेका तबाही ऐं साड़ियुनि जा रेट ऐं सिंधू ते जेके बि धाड़ा लॻल आहिनि उन जे हवाले सां, पर रियासत उन खे जेको आहे डिस्टर्ब करण थी चाहे। उन जे करे असांखे इहो राइट आहे त असां जेको आहे
पंहिंजो जेको हिन प्रोग्राम खे शुरू जेको रियासत चाहे थी तो उन खे न करे सघनि, तो असां चाहियूं था त हाणे जेकॾहिं उहो न करे सघंदासीं इहो फ़ैसिलो हाणे रोड ते थींदो। सो अपील आहे वेंदे जेके बि पार्टी जा दोस्त आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे दोस्तनि सां ऐं जेका बि हुननि जे चौगर जेके पॉलिटिकल इन्वायरमेंट आहे उन्हनि सां राब्ता कनि त जीअं हिन प्रोग्राम खे असां वधि खां वधि मज़बूत करे सघूं। वधीक दोस्त पंहिंजा सिंधरा ॿधी छॾनि, शाम जो ईअं माना पंहिंजी मज़बूती सां ई सिंधरा ॿधे जी तमामु मस्तु कलंद करे लाहिनि त रियासत जे माना जेको आहे सो उनखे पूरी जेका पंजाब खे रसद बंदि थिए, लाहौर में ख़बर पए त जेके आहिनि सिंध जे मिसिंग पर्सन ते आवाज़ ईअं बसि जेको आहे दॿायल न आहे, उहो बिल्कुलु आवाज़ जेको पूरी दुनिया ॿुधे।